भूलती पर महाराज के थका ना उड़ा दे सुभान अल्लाह आने जिन सुभान अल्लाह थोड़ा तो भी जावे जा सही है जवे जोगिंदा और बसेंगे रहमत वे जोगिंदा इंडिया के दोस्त बाहर बिठाओ ए मेहरबानी करे अंदर आ जाओ तो इधर नमाज पढ़ो चो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला वज़ीर लहु वला मुशीर लहु वला बशीर लहु वला नज़ीर लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला मिस्ल लहु वला मसील लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व नबियना व शफीयना व नज़ीरना व बशीरना व तबीबना व तबीब क़ुलूबिना व महबूब रब्बिना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वअक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात व अक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना वमा तुक़द्दिमू लिअन्फ़ुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंदल्लाहि हुवा ख़ैरन व अअज़म अजरा वस्तग़फ़िरुल्लाह
इन्नल्लाह गफूरुर रहीम। सदकल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सलातु इमादुद्दीन। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अत्ताइबु मिनज़्ज़म्बि कमन ला ज़म्ब लहु। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिली मोहब्बत सां ईमानी जज्बे सां नबीन जे सरदार रसूलन जे पगदार हसनैन करीमन जे नाने साईं मुझे मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा सब वडे आवाज सां सलाशी पढ़े। ऐं अवां में जेके भी बुलंद आवाज सां दुरूशी पढ़ंदा मां उन्हनि लाइ दुआ घुरंदुसि रब सी उन्हनि खे बैतुल्लाह रोज़े रसूलुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमाए। अवां मां जेके भी दोस्त मदीने वारे साईं जे मथां बुलंद आवाज सां दुरूशी पढ़ंदा मां उन्हनि लाइ इहा भी दुआ घुरंदुसि रब सी उन्हनि खे निंड में ही पंहिंजे महबूब जो दीदार नसीब फरमाए। हाणे अवां में जेके भी मदीने वारे साईं जा आशिक पतंग परवाना वेठा हो दुरूशी पढ़ो पर बुलंद आवाज सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़ीनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्ली मअलूमिन लक दाइमन अबदन अबदा। या रब्बी सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मुझे भाइरो अजीज़ाओ दोस्तों ऐं बुजुर्गो मानू खान जमाली जी गुठड़ी प्यारी जमात दीनदारो कलमे वारो अज अवहीं असां हिन दीनी गॾिजाणीअ में हिन बरकत भरे मेड़ में हिन रात जी वगड़ी में मुझे इंतहाई मोहतरम काबिल एहतराम अर्दल अजीज मौलाना सईद अब्दुल हमीद मरी साहब जे दावत इसरार ते हिन मानाई दी मजलिस में पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जे नियत सां परचाइण जे नियत सां गॾु थिया आहियूं। मां धणी दर दुआ गुहां रब साईं अवां असांजी हाज़िरीअ खे अचण वेहण खे ॿुधण ऐं ॿुधाइण खे पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल व मंज़ूर करे फरमाए। मां इन आइल सॼी जमात लाइ भी दुआ गुहां रब सी अवां जे ईमान में उम्र अमल में बच्चन में रिज़्क में बरकत अता कर फरमाए। सही अब्दुल हमीद साहब जी अल्लाह सी मेहनतुन मोहब्बतुन खिदमतुन कुर्बानियन के कबूल कर फरमाए। ऐं जिन जवानन जिन अल्लाह जे बानन ही मिली जुली प्रोग्राम रखियो आ जुमला जमात इन ॻोठ वारा मां उन्हनि लाइ भी दुआ गुआं रब सी उन्हनि जे ख़ैर खे कबूल कर फरमाए। मुझा दोस्त अजीजो अवांडी आडो 29 नंबर सिपारे सूरतुल मुज़म्मिल जूं 45 वारियूं आयतूं तिलावत कयूं तुम
मारा बसी का दुआ गुआ अल्लाह सी अवई असांखे पंहिंजे पाक कलाम ॿुधण खां पोइ अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हो, अवई असांखे रब साईं जेको दीन ॾिनो आहे उन दीन जो नालो इस्लाम आहे। इस्लाम उहो दीन आहे जेको अल्लाह के भी महबूब आहे, अल्लाह के भी प्यारो आहे। जो कुरान मजीद के अंदर अल्लाह सी दीन इस्लाम जी तारीफ कंदे फरमाई इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, मैं अल्लाह के महबूब पसंदीदा दीन भी इस्लाम है। माने खान जमाली जे गोठ के अंदर जलसे ते अचण वारो रब सही नबी भी अवई असांखे उहो ॾिनो जेको रब जो महबूब, दीन भी रब उहो ॾिनो जेको दीन अल्लाह जो महबूब दीन। अवई असांखे कलमो भी भलो मिलियो, नबी भी भलो मिलियो, दीन भी भलो मिलियो। समूरन इंसान की रहनुमाई हिदायत जे लाइ अल्लाह सी अवई असांखे पंहिंजो कलाम पंहिंजो किताब कुरान मजीद भी भलो ॾिनो। ऐं हुजूर जे सदके अल्लाह सी कुरान मजीद में हिन उम्मत के भी भली उम्मत सॾियो आहे। उन करे अवई असांजे मथां हक़ आहे त अल्लाह जे दीन जो भी क़दर कयूं, कलमे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो भी कदर कयूं। असी पंहिंजे महबूब जनाबे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो भी कदर कयूं। हिकड़ा हक़ आहिनि हुजूर जा हिन उम्मत जे मथो, अवई असांजे मथां हुजूर साईं जो हक़ आहे त अवई असां मदीने वारे साईं सां मोहब्बत कयूं। ऐं मुझे नबी फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। पर फरमाए ऐसी तव्हां मोमिन नथा थी सघो जेसी तव्हांजी सभ खां वधीक मोहब्बत मां मदीने वारे साईं सां हुजे। पोइ साईं फरमायो मिन वालिदिही, अवांजी पंहिंजे अबे अम्मा सां मोहब्बत हूंदी आहे, पर अबे अम्मा का वधीक तहांजी मोहब्बत मां मोहम्मद मीर सां हुजे। वलदिही, अवांजी पंहिंजे बच्चन सां औलाद सां मोहब्बत हूंदी आहे, पर अवांजी पंहिंजे बच्चन औलाद का वधीक मोहब्बत मां मदीने वारे साईं सां हुजे। वन्नास अजमईन, हिन सॼी दुनिया वारनि खां तहांजी मोहब्बत मां मदीने वारे साईं सां हुजे। ऐं जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे उनजी हर अदा वणंदी आहे। अगर अवाई सां आशिक़े रसूल हुयूं ऐं अव्हांजी ज़बान ते असांजी ज़बान ते हर वक्त सुबह शाम ॾींहुं राति इश्क़े रसूल हुब्बे रसूल जो नारो आहे, त वो नबी सां मोहब्बत कहिड़ी शइ जो नालो आहे। अवई असां सभु निमाज़ी बणिजी वञूं। इश्क़े रसूल इन शइ जो नालो आहे। अवई असां सभु ॾाढ़ी पटके वारा बणिजी वञूं। इश्क़े रसूल हुब्बे रसूल इन शइ जो नालो आहे। अवाई असां सभु पंहिंजे ओड़े पाड़े जो एहतराम कयूं, पंहिंजे वॾड़नि जो अदब कयूं। इश्क़े रसूल इन शइ जो नालो आहे। अवाई असां सभु मके मदीने वारा बणिजी वञूं। हीअरी उमरा भी हुजनि, हज भी हुजनि, इश्क़े रसूल इन शइ जो नालो आहे। अवाई असां सभु सखी बणिजी वञूं, उलमा सां मोहब्बत वारा बणिजी वञूं। इश्क़े रसूल हुब्बे रसूल इन शइ जो नालो आहे। अवाई असांजो गमियूं ऐं ख़ुशियूं हुजूर जे सुन्नत मुताबिक़ हुजनि। इश्क़े रसूल हुब्बे रसूल इन शइ जो नालो आहे। हिननि जलसनि जो इहो ई मक़सदु आहे त असां अव्हांजूं आदतूं इबादतुनि में तब्दील थी वञनि। असांजो उथणु, असांजो वेहणु, असांजो खाइणु, असांजो पीअणु, असांजूं गमियूं ख़ुशियूं अहिड़ियूं हुजनि जो माणे जे ॻोठ में अचण वारो तूं पाण खे मोहम्मदी न सॾाए, तूं पाण खे हैदरी न सॾाए, तूं पाण खे हुसैनी न सॾाए, तूं पाण खे कादरी न सॾाए। तुंहिंजो उथणु अहिड़ो हुजे, तुंहिंजो वेहणु अहिड़ो हुजे, तुंहिंजो लिबास अहिड़ो हुजे, तुंहिंजो किरदारु अहिड़ो हुजे जो हीअ सभु कंहिंजी तो ते नज़र पए त चवनि त मोहम्मद जो ग़ुलाम पियो अचे, अलीअ जो ग़ुलाम पियो अचे, हुसैन जो ग़ुलाम पियो अचे, पीरान पीर जो मुरीद पियो अचे।
वडे आवाज सजो सुभान अल्लाह। उन करे अल्लाह सी कुरान मजीद जे अंदर अवाई असांखे को सुनो सबक ॾिनो आहे। ऐं जेकी आशिको कुरान जा ॿई त खणी जो सुभान अल्लाह। हींअर मां पोते ताज मोहम्मद रुस्तमानी में प्रोग्राम कयो वियो चा खुदा जो कसम खणी तो जमा कुरान पियो पढ़ा जमायत रोए चीसी मेहरबानी करे जो रात गुजरी वनी असांखे कुरान ॿुधा मदीने वारे साईं जो शान तू थकजी पंदे असां थकजण वारनि मां नाहे जेकी आशिको कुरान जा ॿई त करे जो सुभान अल्लाह। पर मां समझी वहां सब सिंधी न समझंदा बरोच भी आया हुंदा कुल्लू कुशे सुभान अल्लाह। दरोई साहब भी आया हुंदा कुल पाबो सुभान अल्लाह। बलोच भी आयल हुंदा कुल खने सुभान अल्लाह। सरायकी फकीर भी आया हुंदा सब आखो सुभान अल्लाह। उर्दू भाई मत आयो हो जे सब कहो सुभान अल्लाह। अने डाडे जो सुभान अल्लाह। तल्लल्लाहु कुरान मजीद में अवासा के ही भी समझायो कुरान में फरमातो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। जिनके कुरान में ॾाढे जो सुभान अल्लाह। अज रंग जी विया अज मानी खान जमाली जे कोठ बराई आयल सरी जुमला जमात रंग जी एकड़ा रंग बहाने लठन कुआड़न सा हे रंग जी विया कुरान जे रंग से अजा वडे आवाज हुक्म करण वारो अल्लाह जे में हुक्म कई सो कलामुल्लाह जेके हुक्म कई सो मोहम्मद रसूलुल्लाह। कुरान में फरमाई मुझा मोहम्मद अरबी ओ मुझे सुना अल्लाह जो कुरान पढ़ी तुझे उम्मत के ऐलान करो मुझे बानने बहन के ऐलान करो अमीरन गरीबन के बूढ़ नहीं काड़न के पोड़ नहीं जवानन के मर्द नहीं औरतन के मुझा मोहम्मद रबी जी दिल की खुले अल्लाह सा प्यार करे अल्लाह सा दोस्ती रखे मुझा सुना ऐलान करे चवेन फत्तबिऊनी तो महबूब मोहम्मद जी ताबेदारी कनो। अदाया हिकड़ी आयत अवई असांजे समझण ला काफी आ। मां वाइज कया फैज मोहम्मद मरी वाइज करे कामरान साहब वाइज करे योगी साहब तकीड़ करे केड़ा भी बुजुर्ग तकीड़ कन मकसद इहो ही आ असांजे बयानन जो ऐं अवांडे जण जो त अवई असां मदीने वारे साईं जा सच्चा आशिक बणी मदीने वारे साईं जा पतंग परवाना बणी अॼु असांजे कमज़ोरनि जे करे कादियानी फ़ाइदो तो वठे अॼु अवाई असांजे कमज़ोरनि जे करे अॼु कुफर फ़ाइदो तो वठे अॼु अवाई असांजे कमज़ोरनि जे करे वाणिया भील बागड़ी ओड ठकुर मेंघवाड़ फ़ाइदो था वठनि। हे ॾियारे मुड़ी खुदा जो कसम खणी तो चवां अॼु असांजूं वॾियूं कमज़ोरियूं आहिनि। जाइ कमज़ोर थींदी आहे त कंहिंखे न वणंदी आहे। जाइ जे अंदर अवाई असांखे कमज़ोरी ॾार ॾिसण में ईंदा आहिनि पर जाइ मां पंहिंजा सामान पंहिंजो सामान कढी वेंदा हूं बच्चा कढी वेंदा हूं वाहे जा कोन्हे हर कंहिं माण्हूअ जी जाइन ते नज़र आहे। अवाई असांजी नज़र फैक्ट्रियुनि ऐं दुकाननि ते आहे पर करे हिकड़ी नज़र ईमान ते नज़र कई तो त असांजे ईमान में भी वॾा ॾार लॻल आहिनि। अच्छा असांजी ईमान जी वॾी खोटी आहे ॾाढो कमज़ोर ईमान थी वियो। हेॾे हरे मुड़े खुदा जो वास्तो अथव अॼु मुंहिंजो वाइज़ मुंहिंजी तकरीर मुंहिंजो बयान आहे त कामिल ईमान वारा बणी वञो। अञा वॾे आवाज़ मजबूत ईमान हुजे पहाड़ पुरज़ा पुरज़ा थी वञनि पहाड़ लुटी वञनि जबल पंहिंजी जाइ छॾे वञनि त कलमे वारा तुंहिंजो ईमान एॾो मज़बूत हुजे जो तोखे जबलनि खे शिकस्त ॾियणी पए त ॾियणी आहे। वॾे आवाज़ मां केड़नि जा किस्सा हिते बयान कयां केड़े आशिक रसूल जी तारीफ़ करे केड़े जी कयां।
हेॾे हर मुड़े कहिड़े नबीअ जे मुहब जी तारीफ़ करे कहिड़े जी कयां अहिड़ो वाक़ियो ज़हन ते यादि आयो आहे ॿुधंदव अंदरि ठही पओ अञा वॾे आवाज़ हिकु दफ़े साईं मस्जिद नबी में नमाज़ पढ़ाई जमाए सां मुखातब थिया पर साईं उन वक़्तु जलाल में आ साईं खे हितां रग मुबारक हूंदी नस जॾहिं साईं जलाल में ईंदा त रग ज़ाहिर थींदी हालांकि साईं रहीम नबी आहे करीमी तबियत वारा रहीमी तबियत वारा मिठी थधी तबियत वारा मजे से ऐलान कयो मुझे गुलामन में केर जेको मुझे दुश्मन हो यहूदन जे सरदार कैब बिन शरफ के खत्म करे तमाम मोहम्मद रबी उनके जन्नत जी बिशारत ॾिनो अने वॾे आवाज़ पाण फरमे तमाम मोहम्मद रबी के जिब्रील अमीन खबर ॾिनी और रसूल खुदा महबूब खुदा पैगंबर खुदा आई चौंक ते भी यहूदन जे सरदार कैब बिन शरफ आगे घट वध ॻाल्हायो हाणे मुझे गुलामन में को गुलाम हुजे जेको कैब बिन शरफ के क़त्ल करे त मां मोहम्मद जन्नत जी बिशारत ॾियां हुजूर जो दुश्मन कैब बिन अशरफ छा तव्हांखे ख़बर कोन्हे त हिन वक़्तु बि रसूल जा दुश्मन आहिनि कादियानी नबी सिंह जा दुश्मन आहिनि नबो जा दुश्मन आहिनि हुजूर पंहिंजे गुस्ताख खे क़त्ल करण जो हुकुम पिया ॾियनि ऐं अवाईअ सां नबी सिंह जे नबूद जे गुस्ताखनि सां नबी सिंह जे दुश्मननि सां असांजो उथण वेहण हुजे असांजो गमियूं ख़ुशियूं अहिड़ियूं हुजनि साईं ग़लति थो चवां तो नबी सिंह जी शिफ़ात में नसीब थींदो तव्हांखे सभिनी खे नबी सिंह जी शिफ़ात खपे या न खपे दुकान ते वञणो मां ज़रूरत जूं शयूं वठणो वठो सराड़ी पई अथव मक़सूदो पियो अथव सकरन पई अथव नवाब शह पई अथव पर अवल पुछा कयो हे कंहिंजो दुकान आहे कादियानी जो आहे हे कादियानी मुंहिंजे नबी जो दुश्मन आहे मूंखे हिन जे दुकान ते कदम रखां मुझे ज़मीर मुझी गैरत मुखे गवारा नथी करे इश्क रसूल इन शइ जो नालो आहे हे कपड़े जो दुकान कंजो कादियानी जो आहे हे मुझे हथ में मोबाइल सेट आहे कहिड़ी कंपनी कादियानी जी कंपनी आहे हिनखे बाहि ॾींदुसि भले किरोड़नि जो सेट हुजे हे सब्जी जो दुकान कंजो कादियानी जो आहे हे मुंहिंजे नबी जो दुश्मन आहे अंदर जे इंसान खे जगायो पर ज़मीर के उथारियो रात ॾींहुं दुश्मन हुजूर जे नबो ते कर खयो बीठो आहे कन जा मुंडे अभी सादा सभा जा बराड़ी जा माण्हू तव्हां कंहिंजे बि दुकान ते चढ़ण खां अॻु में अवल सोचियो ते मुंहिंजे नबी जो दुश्मन आहे मूंखे हिन सां तालुक़ रखणो न आहे तवजो आहे या कोन्हे सलाम थो कयां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब रहमतुल्लाह अलैह अल्लाह उन जा दर्जात बुलंद करे उनजे कब्र ते अल्लाह जी किलोरा रहमत वसाए ये 73 जे आइन में हे मुफ्ती साहब ते नजर करे चेजी तमाम फतवानी या कादियानी काफरन नबी से गुस्ताख नबो जे दुश्मनन असाजे आई बिल पास थियो तई कादियानी असाजे मुल्क में मदरसो न ठाईंदा मस्जिद न ठवाईंदा मुसलमान जा नाला पंहिंजे औलाद ते न रखंदा असाजो कलमो न पढ़ंदा कुरान न पढ़ंदा मरंदा त मुसलमान जे मुकाम में दफन न थींदा तवजो आहे ला कोने हिन जी कुठी हराम ही काफरन बुटी साहब हे बिल ते नजर करे वडी दिल रखंदड़ माण्हू हुयो दिलेर मुर्स हुयो घड़ेवा ज़ुल्फ़कार अली भुट्टा हे सही कई दस्तखत कई ये वजीर आज़म सही कई अल्लाह अकबर जा नारा लगी बुटी साहब के फांसी ॾिनी हुई पछाड़ी भुट्टो साहब जेल में हो तभी जेके लफ्ज़ चवंदो तो हुयो सकंदो गुनहगार पर अल्लाह सैया लगा वडो कम वरतो जो नबी जे दुश्मनन के नबी जे गुस्ताखन के मां जेको काफर करार में
माखे उम्मीद आ त क़यामत जे ॾियारे अल्लाह करीम ज़ुल्फ़कार अली के मोहम्मद जी शफ़ाअत नसीब करे छॾींदो। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत, कादियानी कुत्तन ते, कादियानी कुत्तन ते, नारे तकबीर। अदामा तो कंदो पुछिया हाणे वरी कादियाननि पंहिंजूं मायूं कढियूं आहिनि। असांजी औरतूं जहिड़े बाज़ारनि में हलंदियूं आहिनि उन्हनि जो पर्दो ईअं नक जे मथां हूंदो आहे। हाणे जेके कादियाननि पंहिंजूं मायूं कढियूं आहिनि उन्हनि जो पर्दा ई नक ज़ाहिर आहे। मोबाइल सेट जे ख़बर जो बहानो, सस्तनि पैसनि में सामान ॾियणु, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शयूं लटा कपिड़ा खणी मुस्लमान जे घर में ईंदियूं आहिनि। उन्हनि खे नंढड़ियूं किताबड़ियूं आहिनि, भई किताबड़ियूं ॾेई वेंदियूं आहिनि त जीअं मुस्लमान औरतुनि जो ज़हन ख़राब थिए। उन करे अहिड़े क़िस्म जे औरतुनि खे घर में दाख़िल थियण न ॾियो। कादियानी अंदरूनी अंदर वॾी तबलीग पिया कनि त हीअ उम्मत मुहम्मदिया इस्लाम खां ॿाहिरि निकिरी वञे, पंहिंजे नबी सां बेवफ़ाई करे। मां तोखां थो पुछां, हिते सभु निमाज़ी वेठल न आहियो, बेनमाज़ी बि आहियो, रुगो निमाज़नि जो नबी आहे या बेनमाज़नि जो बि नबी आहे? तव्हां सभु हिते दाढ़ी वारा वेठल न आहियो, बिना दाढ़ी वारा पियो। असां दाढ़ी वारनि जो नबी आहे या तव्हां बिना दाढ़ी वारनि जो बि नबी आहे? शहर वारनि जो नबी आहे या रुगो बराड़ी वारनि जो नबी आहे? चए वॾे आवाज़, अमीरनि जो नबी आहे या ग़रीबनि जो बि नबी आहे? जंहिं बि कलमो पढ़ियो आहे जो समूरनि जो नबी आहे। अञा वॾे आवाज़ तवजो करिया, मां दिल जे दर्द सां थो ॻाल्हायां, थोरो कन ॾियो हेॾे। बुढ़े साहब खे फांसी आई, मुफ्ती साहब दुआयूं घुरंदो हो त अल्लाह असीं बुढ़े साहब जे इन अमल ते रब हिन खे माफ़ करे छॾींदो। ऐं अल्लाह जो क़ुरान खोल, तव्हांखे ख़बर आहे त कादियानी आहिनि केरु? अदान जेके तव्हां वेठा हो, तवजो आहे तव्हांजो? अवां असांजो अक़ीदो ईमान आहे त असांजो नबी, पंहिंजे नबी जो नालो तो वठो, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आख़िरी नबी आहे। अब आहे या कोन्हे? हाणे पहिरीं त क़ुरान खां पुछा कयूं, अल्लाह जी ज़ुबान, अल्लाह जे कलाम। हिन माणे जे ॻोठ वारनि खे ॿुधा मोहम्मद अरबी जे बारे में त अल्लाह जो नबी आख़िरी नबी आहे। पोइ जे क़ुरान चवे त मोहम्मद अल्लाह जो आख़िरी नबी आहे त पोइ त मञींदव न? चए वॾे आवाज़, बुलंद आवाज़, भाई नसीबारो ते अल्लाह जो क़ुरान खोलो। कुरान में फरमाया को मा कान मुहम्मद अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबीयीन। अब कुरान मजीद सच्चो आहे न? कुरान तो जे त मर्दन मां मोहम्मद पंहिंजो अबो कोन्हे, मोहम्मद अल्लाह जो आख़िरी रसूल आहे। हाणे कुरान चयो त मोहम्मद अल्लाह जो चयो आख़िरी, चयो हथोड़ी जो आख़िरी नबी आहे। हाणे वरी नबी साईं जो फरमान ॿुधो, साईं ने फरमायो अन खातमुन नबीयीन ला नबी अबादी, ऐं आख़िरी नबी हां ला नबी अबादी, मूंखां बाद नबी न ईंदो। कादियानी था चवनि त मोहम्मद अल्लाह जो आख़िरी नबी कोन्हे, असांजो गुलाम अहमद कादियानी जेको यूनिवर्सिटियुनि में पढ़ियो, 100 फेल थियो परचन में, सूट बूट पाए घुमंदो हो, चवंदा त ओ अल्लाह जो आख़िरी नबी आहे। हाणे तव्हां छा चवणु चाहींदा हो? तवजो आहे बा? उन जे नाले सां चवंदो अल्लाह जो आख़िरी। ऐं कादियानी हिकिड़ो किताब लिखियो आहे, किताब जो नालो वरंगीला रसूल। तव्हां किताब पढ़ंदो त तव्हांजो जोश असां संभाली न सघंदासीं। बीबी फातिमा के गारियूं, उन किताब में अली साईं के गारियूं, नबी साईं के गारियूं घटि वधि लिखियो अथनि। तवजो आहे बा? अलकिम त इहो इश्क रखो, हुब इन शइ जो नालो आहे जेको रसूल जो दुश्मन सो असांजो दुश्मन, जेको नबी जो दुश्मन चयो असांजो दुश्मन। तवजो आहे बा? अर्ज़ु कयुम
तो ॾाढा ईमान में असांखे ॾार पे लॻनि, कमज़ोर ईमान थी वियो। अल्लाहु अकबर। हुजूर ऐलान कयो, सब सहाबी हुजूर जा दिलेर हुया। जॾहिं मुर्शिद दिलेर त मुरीद भी। पर पहिरीं सिफ़ में नबी संजो सहाबी आ, अखियुनि खां नाबीना। सहाबी सर सजदे में रखी दुआ पियो घुरे, ऐ मुंहिंजा अल्लाह तुमांखे अखियुनि खां नाबीन बनायो। मुंहिंजा अल्लाह इन नाबीन हुजण जे करे ओ मुंहिंजा अल्लाह मां कंहिं बि जंग में शरीक न थियो हा। अॼु इहो मौक़ो त मुंहिंजे हथनि मां न वञे। अल्लाह मां नाबीन आहियां, पर मुंहिंजा क़ल्ब जा नेण त सुजागनि। अल्लाह मूंखे हिम्मत बि ने। अल्लाह मुझे मदीने वारे सही सां प्यार आ। अने कैब निशरव जो माकम तमाम कया जे हुजूर के सुभान मुबारक मां जन्नत जी बिशारत हासिल कया। इन लिखे वा साहबी जो नालो मोहम्मद बिन मुसलमान। अखियुनि खां नाबी ओ नाबीननि जो रसूल सब प्यार ॾिसो। अल्लाह ज़िया ने नाबीन हुया, कंहिं जंग में वञी न सघियुसि, भला इहो तो मौक़ो मूंखे नसीब थी। इश्क ॾिस, साहबी आयो घर, पहिरीं सफ़ में मस्जिद में अल्लाह से सां वाइदो करे हलियो, तेरे नबी जे दुश्मन खे नाए छॾिणो। आयो घर, खंजर खई, वो खंजर अंदरों लिकाई बाह जे खंजर लिकाई, मथों चादर ॾिनई, हिकिड़ी हथ में लठ। साहबी हलियो आहे चिंद मेलन जे मुफ़ासिले ते मदीना खां ॿाहिरि काब बिन अशरफ जी वॾी हवेली, उते पहुतो आहे साहबी। पुछा पियो करे त कैब बिन अशरफ सां मुलाक़ात करायो। कैब जे नौकरनि जे हुन बि न सुभाणे थी ॼण, हींअर सरदार जे महिमान आया आहिनि। सरदार शतरंज जे रांदि पियो करे, सुभाणे थी ॼण। साहबी जो अल्लाह असां दिल में जी वाइदो करे आयो आहे, मूंखे कम हिन जो अॼु राति कम तमामु कढणो आहे। छे भला रांदि करे केॾी महिल फारग थी, सरदार जी का ख़बर कोन्हे, शराब पियो हले, शतरंज रांदि पियो करे, महिमाननि सां वेठो आहे। छे भला मूंखे उहा जाइ ॾिस जो उते इंतज़ारु कयां। चइबो इंतज़ारु करिणो जो हुजे त पोइ सरदार पंहिंजी मर्ज़ी सां ईंदो, मथे कमरो थी माड़ी ते। साहब ई हथ ॾेई छा हुन वक़्तु मंज़र हूंदो, इश्क वेहण न पियो ॾे रसूल जो साईं, हुब वेहण न पई ॾे, जन्नत जी बिशारत। हालांकि असांजो अक़ीदो आहे नबी संजा सभु सहाबी जन्नती। साहबी मथे आयो, उन कमरे जे अंदरे पासे, दर जे अंदरां पासे थी वेठो, लाइट जो ज़मानो कोन्हे। साहबी वेठो आहे इंतज़ार में, त रुगो अॼु ज़ालिम अचे, मुंहिंजे नबी जो दुश्मन अॼु जा इहो धरती ते रहंदो, जा मां हुजूर जो गुलाम धरती ते रहंदुसि। वॾे आवाज़ बेटा ये भी फरमायो तो बिना हुब हबीब जे बंदगी बेकार, सौ सौ करी सजदा या करी हज हजार, तिन मां बिश्त बेजार जिनजो इश्क नाहे अरबी असर। लिबास कबूल थींदी, रोज़ो कबूल थींदो, उमरो हज कबूल थींदो, ज़कात कबूल थींदी, खैर खैरात कबूल थींदी, पर तॾहिं जॾहिं क़ल्बी मोहम्मद संग प्यार हुजे। वॾे आवाज़ होड़े धरात जो ट्रेन थियो, होड़े काब पंहिंजे दोस्तनि खे कयो, अधरात लड़ी वई आहे, ॼाण मथां कती उभरी। हाणे तव्हां बि आराम कयो, मां बि आराम कयां। जिया काब नशरब नशे में जिया जो मथे माड़ीअ ते जड़ियो, तो साहबी भी महसूस कयो तो ज़ालिम अचे थो। जिया अंदर आयो, अजीब पंहिंजे ईअं पलंग ते किरियो। साहबी इंतज़ार पियो करे,
ओडे रोई बोला का दुआई अल्लाह मखे ताकत दे मखे जुरत दे जे तुझो हबीब राजी थे तो हबीब जे करे तू भी मखा राजी थी और जिन काब नशरब घोगरा हया और साहब अल्लाह सिंह संभारे ये हाथ में खंजर खणी जिने कुते वजो तने साहब ये पेरी मुथो ये खणी के बजे पैर दे रखियो बता जागे तो कैब चुरियो ना घोगरा कोने गुनशे में साबियत वदाए गोडन दे रखियो अगर साबियत वदाए सीने जो मार करे ये हिकड़ो तो का बजे मुहते दई काबिल शर्मा जे मुहतरी अल्लाह अकबर जो नारो वणी जी जहरीले खंजर जो हार के त का बजो कम तमाम कई चोरा नहीं ना नहीं उते मुंडी मरो थे पर साहबी धक्कोनी भजे न पियो हुजूर जा साहबी दिलेरा मता मुझे धक्का मां बची वनी ए अधूरी खबर कनी रसूल वट किए वना भी रहो इंतजार में आस्ते आस्ते गरम इन जो कब नशब जो गरम खून नटो साहबी जे पेरन के लगो या तो कनी ये महसूस की तो खून आ जेको गरम क बजे ये जिस्म मान तो आ फरवरी जैसी कनन सबदा अखिन का न तो लसी सका रात जे वगड़े में कब नशब जो नौकर चढ़ियो मारिय ते सरदार जो ख्याल कया ये जो नियारे कब कत्ल थी गयो नौकर दाह कई सरदार कब नशब मार दियो कत्ल थी साबी जी मुदो तरे साबी तुझे फुसबर बिलका बार पे काबा जो कुसुम खटे हेठला है त मानू इंदा नौकर का सबनी के बुधाण साहब उता मारी ता हेठ बुल ॾिनो जे जो साहब बुलनो ये जंग पर करियो तिन जाइंदा जंग पर टुटी वई जंग गिसकाईंदो उता हलियो मस्जिद नबी में आयो पेरी सफ में उन्हीं जाए ते विठो जिते इशा का पो अल्लाह सा वायदो करे गयो के बुधाई ना साजिन आया नमाज फजर पढ़ियो मुझे सही सलाम वरायो जिब्रील मुझे सही जे भर में भी थोके ओ अल्लाह जे रसूल ने नाबीन के गले लाए और नाबीन के चुमियों हेले नाबीन के जन्नत दी बिशार दे आज रात गुस्सा के दुश्मन के नाबियों जन्म रसीद करे आयो वडे आवाज वजह से साहब के सीने ला दो सब साहबा भाकुर पाए भा बनायो हेले जे जरत दे दाद ब्याजन पान फरमाई पुत्र ने खबर जंग ते थोके टोई हाँ मुझे सुना सही मके चढ़ जी वाट न पई मिले ओला करे सही मां महला तो हेठ बुलनो तुने जान तो मुझी जंग टूटी पईया मुझे साइया ला मुबारक नी साहब ये जंग दिला तो साबी तो जे खुदा जो कसम मंसूर होयो ही ना तो वहां भला तलवार न था खड़ी सको कुहाड़ी न था खड़ी सको बंदूक न था हलाए सको तो घट में घट कादियान जो बाई काट तो कयो जगल गलत हो गया हाँ राजू काबू तवा के खबर पई तो ही दुकान कादियान जो आ वो दुकान ते विंदा हो केड़ा केड़ा ना विंदा माशा रंग जी वडे आवाज रंग जी साईं अब्दुल हमीद रंग जी बड़े वा मरी साहब तुझी मेहनत अजे मरी साहब ते रब राजी थियो अजे माणी जे गोठ वाला रंग जी अने वडे आवाज